तव्हांखे अंग्रेज़ी त अचे ई थी ऐं सिंधी ॻाल्हाइण जो शौक़ु अथव सो नाउ लेट्स लर्न टू टॉक इन सिंधी इंग्लिश टू सिंधी मेड इज़ी पार्ट 1 What is your name? तुंहिंजो नालो छा आहे? My name is Ashok. मुंहिंजो नालो अशोक आहे. What is your father's name? तुंहिंजे पीउ जो नालो छा आहे? My father's name is Mahesh. मुंहिंजे पीउ जो नालो महेश आहे. How old are you? तूं घणे सालनि जो आहीं? I am 20 years old. मां 20 सालनि जो आहियां. What do you do? तूं छा कंदो आहीं? I am a student. मां शागिर्द आहियां.